कुर्बानी वारी ईद जे हवाले सां काज़ी अहमद जी क़दीमी माल पीढ़ी में ढोरनि, वापारिनि ऐं ख़रीदारनि जो देरो ॼमियल आहे। 50 साल पुराणी हीअ पीढ़ी सिंध ऐं बलोचिस्तान में हिक जेतिरी मशहूरु आहे, जिते सिंध ऐं बलोचिस्तान खां सवाइ पंजाब जा वापारी बि ढोर विकिणण ऐं वठण लाइ अचनि था। तक़रीबन जेको आहे सो हिन पीढ़ी खे 35-40 साल थिया आहिनि। हिते जेको आहे सो सुठे क़िस्म जो माल ईंदो आहे। ॿकरनि में बि जेको आहे सो सुठे क़िस्म जो माल ईंदो आहे। 50,000 खां वठी 20,000 ताईं जो ॿकर हिते खपंदो आहे। पहिरियां हिते का बि सहूलियत अहिड़े ख़ासि क़िस्म जी न हुई। बहरहाल इन ठेकेदारी हिसाब सां असां खां जेको आहे सो थी सघे थो, असां तक़रीबन इन्हनि खे वापारियुनि खे सहूलियत ॾींदा आहियूं। काज़ी अहमद जी माल पीढ़ी में माहियो, ॿाकरो ऐं रेढो माल विकिरे लाइ मौजूदु आहे, पर ढोरनि जो मुल्ह महांगो हुजण करे ख़रीदारनि खे क़ीमत ॿुधंदे ई मथे खे चकर अची वञे थो। छेला चारियूं था 2 साल 2.5-3 साल थियो था वञनि। इहे 12-13,000 वाइला बसि हिते जहिड़ो कट जे हिसाब में वियाजूं पीढ़ी जो इहे हाल आहे। वापारी पासे छा त बीठा आहिनि, असां बीठा आहियूं सुते बसि पोइ पुछण जो कार कान्हे का। 2 महल के हले हाणे वरी अञा के लियो किथे, अञा पीढ़ी आहे किथे आहे। हींअर रेट असां 17 मधो 14 13 कचा थिया थो 12 बसि हाणे वरी आहे किथे। काज़ी अहमद जी माल पीढ़ी में कुर्बानी जे जानवरनि खे सींगारण वारे सामान जा बि स्टॉल लॻल आहिनि, जॾहिं त गर्मी खां बचण लाइ ग्राहकनि लाइ थाधल शरबत ऐं कमंद जे जूस जो बि हिन माल पीढ़ी में इंतज़ाम थियल आहे। बेहतर है यहाँ रेट। कराची से आए? जी कराची से आया। मंडी की सूरत हाल ये है कि यहाँ पे जानवर ज़्यादा है और ख़रीदार थोड़े से कम है, लेकिन लास्ट वीक जो था बहुत जानवर बिका है। इस हफ्ते की बनिस्बत इतना जानवर नहीं बिका। आप खरीदने आए? जी, हमने अभी तक एक जानवर खरीदा और बाकी हमारे दोस्तों ने काफ़ी जानवर खरीदे। उतां वापारी था 30,000 जो घुरनि था 20,000 जो। 500 रुपये लिखाई आहे। हर शइ महांगाई आहे, वठनि कोन था, खपे कोन थो। बीठा आहियूं सॼो ॾींहुं गर्मी में। असां सुकून सां पंहिंजो रोज़ी कयूं था ऐं पुरअमन तरीक़े सां अचूं था, पुरअमन तरीक़े सां वञूं। हिन वारे छा आहे जो माल तमामु घणो आहे तो ऐं वापारी असांजो तमामु घटि आहे। कराची जेको आहे सो माल असांजो विकिरो थिए कोन थो ऐं हींअर उमेदूं आहिनि जेके पुठियूं ॿ पीढ़ियूं आहिनि, इनशाअल्लाह उहा विकिरो बि जाम थींदो ऐं माल घणे जे करे जेको असांजो विकिरो घटि। हिते जेके ॿकर आहिनि उहे हिननि जी कीअं आहे नस्ल, हिननि जे बारे में असां वटि जेका आला नस्ल सां त थींदा आहिनि, को कामुरा आहिनि, को गुलाबी नस्ल आहे, वध में वधि उहे हिते सुठे नमूने सां ईंदा आहिनि, जेके शौक़ सां जेको परे परे जा वापारी जेके वठी वेंदा आहिनि। क़ीमत तक़रीबन उन्हनि जेको 35,000 40,000 के अञा बि वधीक बि हूंदा आहिनि, 60 ताईं पहुची वेंदा आहिनि, 70 ताईं पहुची वेंदा आहिनि। गुलाबी नस्ल जो सभिनी खां महांगो नस्ल आहे इहो ई। साईं कराची मां आयो आहे ऐं हिननि ख़रीदारी कई, असां 10,000 नुक़सान ते काबू ॾिनो आहे। हिकिड़ो ख़रीदारी तमामु ग़लति थी हले, छा सूरत हालत का ख़बर न आहे। काज़ी अहमद मालपीड़ी में मौजूदु हुआसीं, जिते तव्हां ॾिठो त हिते आला नस्ल जा छेला ऐं जेके ढगा हुआ मौजूदु हुआ। कैमरामैन दरिया खान सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद। रिपोर्ट वारी थी राति वधीक ख़बरूं बुलेटिन जो हिसो बणाईंदासीं, रुख़ कंदासीं।